सॼी दुनिया में ॿुधण वारी सघ खां महरूम माण्हू मौजूद आहिनि जेके हिक जेतिरे तौर ते हर जिन्स जो आवाज़ ॿुधण खां महरूम हूंदा आहिनि। पर हिकु मर्ज़ अहिड़ो आहे जंहिंमें माण्हू रुॻो औरत जो आवाज़ ॿुधी सघंदो आहे ऐं मर्द जो आवाज़ नाहे ॿुधी सघंदो। अहिड़ो केस चीन जी हिकु औरत सां पेश आयो जंहिंखे मर्दनि जो आवाज़ ॿुधण में न आयो पर औरतुनि जो आवाज़ साफ़ ॿुधी पे सघी। चीन जी हिकु औरत अहिड़ी बीमारी में मुब्तला हुई जेका पंहिंजी हमजिन्स औरतुनि जो आवाज़ ॿुधी पे सघी। चीन जे सूबे फूजियान जे शहर शामेन जी औरत खे इहा बीमारी थी। औरत खे ओचितो पंहिंजे बॉयफ्रेंड जो आवाज़ अचणु बंदि थी वियो हो त चेकअप लाइ मुक़ामी इस्पताल पहुती। जॾहिं औरत मुआइने लाइ इस्पताल पहुती त खेसि ख़बर पई त हू डॉक्टराणी जो आवाज़ ॿुधी सघे थी। औरत ऐं संदसि मुआइनो कंदड़ डॉक्टराणी ॿई अहिड़ी बीमारीअ ते हैरान थी वयूं जिन मर्द डॉक्टरनि खे ॻाल्हाइण जो चयो पर मरीज़ औरत मर्दनि जी हिक न ॿुधी सघी। अहिड़ी अजीब शिकायत बाद मुकमल मुआइनो कयो वियो त ख़बर पई त खेसि रिवर्स स्लोप हेयरिंग लॉस नाले बीमारी आहे जंहिंमें को बि शख़्स हिक ख़ासि क़िस्म जो आवाज़ ॿुधण खां महरूम थी वेंदो आहे। हिन बीमारी या शिकायत में मुब्तला माण्हू घणो करे मर्द जो आवाज़ न आहिनि ॿुधी सघंदा, जॾहिं त अहिड़नि माण्हुनि खे औरतुनि जो आवाज़ ॿुधण में को मसइलो पेश नाहे ईंदो। जेतोणीकि इहा बीमारी आम नाहे पर दुनिया में हर 13,000 मां हिकु शख़्स इन मसइले जो शिकार हूंदो आहे। इहा बीमारी या मसइलो कुझु मुल्कनि में वधीक आहे जिन में उत्तर अमेरिका शामिल आहे। उत्तर अमेरिका में हर 3,000 मां हिकु शख़्स खे इहो मसइलो आहे। हिन मसइले में मुब्तला चीनी औरत जो चवणु हो त खेसि कंहिं मर्द जो आवाज़ नाहे ईंदो पर हू औरतुनि जो आवाज़ साफ़ ॿुधंदी आहे।